अज़मत पंहिंजे वेल डेकोरेट घर में पुट शहरयार ऐं न्याणी नौशीन सां ज़िंदगी गुज़ारे रही हुई। जेतोणीकि खेसि ज़िंदगी जा लक घट घेड़ वर वकड़ ऐं पेचरा सम्झ में कोन ईंदा हुआ, तॾहिं बि हू ज़िंदगी मां मुतमइन न हुई त बेज़ार बि न हुई। ॿारनि जे करे हू घणो कुझु दरगुज़र करे वेंदी हुई। संदसि शादी पंहिंजे सॻे मासात सां थियल हुई। हू अज़दवाजी ज़िंदगी जे जंहिं गाॾी में जुड़ी हुई, उन जो अॻियों टायर अक्सर पंचर रहंदो हो, हवा बि सदाईं घटि, जंहिं करे ज़िंदगी जी अज़दवाजी गाॾी जो तवाज़ुन कॾहिं बि मुतवाज़िन न रहियो ऐं मुसरतुनि ऐं ख़्वाहिशुनि जी शाराह ते रोज़ टंग खयूं बीठो हूंदो हो। बसि उहो सूर ऐं महरूमी सदाईं अज़मत जे वजूद सां जुड़ियल रही। वेतर वरी जॾहिं अञा नौशीन पेट में हुई त खेसि मुड़ुसु कंहिं दिमाग़ी बीमारी जे वर चढ़ी वियो। बीमारी बि अहिड़ी जंहिंजो कंहिंखे सम्झ में ई कुझु न अचे। हू हर वक़्तु वेठो पंहिंजूं आङुरियूं ॻणींदो हो। आङुरियूं ॻणींदे ॻणींदे अज़मत खे सॾे ऐं चवंदो हो त मासात ॾिस त मुंहिंजी हिकिड़ी आङुर किथे आहे, अलाए किथे रखी आयसि। अज़मत भर में वेही खेसि आङुरियूं ॻणे ॾेखारींदी हुई ऐं चवंदी हुयसि, मासात आङुरियूं त पूरियूं आहिनि, तोखे ज़रूरु को वहम थियो आहे या वरी ॻणींदे भुलिजी पियो आहीं। हू वरी पाण ॻणणु शुरू कंदो हो ऐं चवंदो हो, ॾिस ॾिस हिकिड़ी आङुर खुटे थी न। अज़मत दिल ई दिल में मुरकंदी हुई। संदसि पुट शहरयार बि पीउ जी अहिड़ी चिराइप ते खिलंदो हो। असुल में खेसि उहा सुध कोन पवंदी हुई त जंहिं आङुर सां हू आङुरियूं ॻणे रहियो आहे, उहा आङुर हू हिसाब में आणे ई कोन थो। संदसि उहा ज़हनी हालत कुझु देरि लाइ तॾहिं ख़तमु थींदी हुई जॾहिं अज़मत तंग थी संदसि भर मां उथी वेंदी हुई। अज़मत जे उथी वञण खां पोइ हू मुंहुं मेसूणो कंदे चवंदो हो त मासात कावड़ न कर, तूं चवीं थी त आङुरियूं पूरियूं ई हूंदियूं। मां भुलिजी पियो हूंदसि, छा करियां, हाणे त लॻे थो दिमाग़ बि कमज़ोर थींदो थो वञे। उन वक़्तु अज़मत हिकिड़ो थधो शूकारो भरींदे दिल ई दिल में अलाए छा चवंदी हुई। हू बि पंहिंजे मुंहुं ॻाल्हाईंदी उथी वञी ओताक वसाईंदो हो। जॾहिं नौशीन ॼाई हुई तॾहिं बि हुन खेसि झोलीअ में खणी संदसि नंढड़ियूं आङुरियूं ॻणणु शुरू कयूं हुयूं ऐं वॾो टहक ॾेई चयो हुयईं, अड़े ॾिस, हिन जूं आङुरियूं त पूरियूं आहिनि। माण्हू अजायो मूंखे चरियो या भुलियल था चवनि, मुंहिंजी हरू भरू एॾी बि कल्ह थिड़ियल कोन्हे। पोइ त मिटनि माइटनि ओड़े पाड़े में बि मशहूरु थी वियो त अज़मत जो मुड़ुसु चरियो थी वियो आहे, अलाए कीअं संदसि कल्ह थिड़ी आहे। उन्हनि हालतुनि में अज़मत ॿार बि संभालिया त मुड़ुस खे बि संभालियो। मुड़ुस खे सुठनि डॉक्टरनि खे ॾेखारियईं, घणी दवा दरमल करायईं, पर संदसि ॻणप वारी बीमारी ख़तमु कोन थी। शहरयार जे यूनिवर्सिटी में दाख़िला थी त नौशीन बि पढ़ण जी उमिरि जेतिरी थी वई। अज़मत जे मुड़ुस खे पीउ जी वफ़ात खां पोइ ॿाहिरनि उन बंगले नुमा घर सां गॾु 125 एकड़ ज़मीन पिणु ॾिनी हुई, जंहिंजो अधु हिसो संदसि मुड़ुस जी अयाशी में ख़र्च थी चुको हो। बाक़ी बचियल ज़मीन फ़सुलनि मां जेका आमदनी ईंदी हुई, उन मां घर जो गाॾो हलंदो हो ऐं मुड़ुसस जी दवा दरमल ते ख़र्च थींदो हो। नौशीन जॾहिं 11 सालनि जी थी त उन जे ज़हन ते पिणु असरु ज़ाहिरु थियो। खेसि अखर ॿिटा नज़र अचण लॻा। ख़ैर उहो नज़र जो मसइलो हुयो जेको कंहिं हद ताईं हल थी वियो, पर राति जो निंड मां हू छिरक भरे उथी वेंदी हुई, जंहिंजो सबबु डॉक्टरयाणी जे चवण मुताबिक़ इहो हो त खेसि ख़्वाब में या सुजाॻ में ॾेखारो आयो आहे, जंहिंजो संदसि ज़हन ते असरु पियो आहे। डॉक्टरयाणी तसली ॾिनी त हू बहितर थी वेंदी। बसि संदसि खाद खुराक सुठी करण सां गॾु कुझु अरसे लाइ खेसि का एंटरटेनमेंट ॾियो, मिसलनि टेबलेट वग़ैरह वठी ॾियो, जीअं हू उन में मसरूफ़ रहे ऐं संदसि दिमाग़ तां उहो ख़ौफ़
ऐं ख़्यालु लही वञे। जंहिंखां पोइ शहरयार शहर मां नौशीन लाइ टेबलेट वठी आयो, जंहिंमें गेम्स सां गॾु कार्टून जा वीडियोज़ बि विझाए आयो। शहरयार यूनिवर्सिटी में जॾहिं BSc जे आख़िरी साल में पहुतो त खेसि प्राइम मिनिस्टर स्कीम तहत लैपटॉप मिलियो। जॾहिं खां शहरयार वॾो थियो हो, तॾहिं खां ई बंगले जे मथे हिसे ते अलॻि कमरे में रहणु लॻो। वेकेशन में जॾहिं शहरयार वापसि घर ईंदो हो त संदसि रूटीन घणो तब्दील थी वई हुई। हू तमामु घटि घर वारनि सां रल विचड़ कंदो हो, बसि सॼो ॾींहुं कमरे में लैपटॉप ते हुयो। माणस खेसि घणो ई चवंदी हुई त अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो सॼो ॾींहुं हुन लैपटॉप ते किरियो पियो आहीं, जंहिं ते संदसि जवाबु हूंदो हो त यूनिवर्सिटी जो आख़िरी साल आहे, पढ़ाई जो काफ़ी कमु रहियल आहे, जेको लैपटॉप ते कंदो आहियां, महिरबानी करे मूंखे डिस्टर्ब न कंदा करियो। अॻु जॾहिं बि घर ईंदो हो त दोस्तनि सां मिलंदो जुलंदो हो, पर लैपटॉप खणी अचण खां पोइ हू उन्हनि सां बि मिलणु घटि करे वियो। को दोस्त जेकॾहिं साणसि मिलण बि ईंदो हो त मिलण खां लवाईंदो हो या खेसि टारे छॾींदो हो। बसि हिकिड़ो दोस्त अमजद हुयसि, जंहिंसां बाइक ते कलाक अध लाइ होटल ते चांहि पीअणु हलियो वेंदो हो। अज़मत खे अची ॻणती वरायो त हू आख़िर कहिड़ी वजह आहे जो शहरयार ईअं पंहिंजे मुंहुं ऐं अकेलो अकेलो रहणु लॻो आहे। ॿियनि माण्हुनि जा ॿार पढ़नि बि था, पर अहिड़ो हाल त कंहिंजो बि कोन्हे। संदसि घर भातियुनि खे बि अलाए छा थी वियो आहे। मुड़ुस जो हू हाल थी अलॻि ख़ौफ़ में छिरकनि में वरितल हिकु शहरयार ई हो जेको नॉर्मल हूंदो हो। सो बि वरी पंहिंजी दिलि खे तसली ॾींदी हुई त शहरयार जो आख़िरी साल आहे, सो पंहिंजे मुस्तक़बिल लाइ महिनत करे यूनिवर्सिटी पास करे ईंदो त ठीकु थी वेंदो। कुझु महीननि जी त ॻाल्हि आहे। शहरयार अक्सर कमरे में लैपटॉप ते ऊंधे मुंहुं पियो हूंदो हो। माणस चांहि या मानी खणी ईंदी हुयसि त ॾाकण माई जुती चपल जो आवाज़ु ॿुधी कमरे जो दरवाज़े तां खांसि चांहि या मानी वठी वेंदो हो। जेकॾहिं कंहिंजे अचण जो आवाज़ु न ॿुधंदो हो त कमरे जो दर खुलण ते लैपटॉप जी स्क्रीन हेठि करे बंदि करे छॾींदो हो। जुमे जो ॾींहुं हो। शहरयार 11 वॻे निंड मां उथियो ऐं मथां ई चांहि जो आवाज़ बि आयो। लैपटॉप खोले वेही रहियो। थोरी देरि में अज़मत चांहि ठाहे जॾहिं ॾाकण चढ़ण लॻी त संदसि चपल जो आवाज़ु शहरयार जे कननि ते न पियो हो। हू उथी अची दरवाज़े ते बीही रहियो। भाउ खां चांहि वठी अंदरि कमरे में हलियो वियो। माणस उते बीठे खेसि चयो त पुट अॼु जुमो, वेंजी संहिंजी कपिड़ा मटाए वठिजांइ ऐं निमाज़ ते ज़रूरु वञिजांइ। पिणे जो त को अतो पतो ई कोन्हे। हफ़्तो थियो अथसि त ज़मीन ते वियो आहे। जुमेरात हुई तॾहिं बि घर न मोटियो। शहरयार चांहि पी वेंहिंजी संहिंजी तयारु थी वरी लैपटॉप ते वेही रहियो त संदसि मोबाइल ते कॉल अची वई। संदसि दोस्त अमजद जी कॉल हुई, जेको संदसि घर ॿाहिरां बीठल हो ऐं कंहिं ज़रूरी कम लाइ खेसि सॾे रहियो हो। हू मोबाइल ते ॻाल्हाईंदे तकिड़ो तकिड़ो ॿाहिरि निकिरी वियो। अज़मत घर जे विरांडे में कपिड़ा वेठी धोता। ॾिठाई त शहरयार वेंहिंजी संहिंजी कपिड़ा बदिलाए घरां निकितो आहे। सो सोचाई त संदसि मेरा कपिड़ा खणी अचां। हू शहरयार जे कमरे में जॾहिं दाख़िल थी ऐं हुन ॾिठो त टेबल ते रखियल लैपटॉप जी स्क्रीन थोरो निवियल हुई, जंहिंजी रोशनी नज़र अची रही हुई ऐं लैपटॉप मां अजीब अजीब सिसकिन जा आवाज़ अची रहिया हुआ। हुन स्क्रीन खे सिधो कयो त हलंदड़ सीन खेसि पकिड़े वरितो ऐं उन अहिड़ो जकड़े वरितो जो हू साम्हूं रखियल कुर्सी ते वेही रही ऐं थोरी देरि खां पोइ अज़मत पंहिंजे हिकु हथ सां छाती मटे रही हुई ऐं ॿियो हथु हेठि कयल हो, जंहिंजी हिकु आङुर गुम थी वई हुई।